इहो आहे मूंखे मामो तंग थो करे, मसात मुंहिंजा तंग था कनि। हाणे चवनि था मुंहिंजे पीउ जे नाले हुनखे चई अॻुवा करे खणी आया। मुंहिंजो पीउ मूंसां गॾु आहे, हुन मूंखे हक़ शरात सां निकाह विझी खलील रहमान सां ॾिनो आहे। हरू भरू कूड़ा केस, हरू भरू माना बयान ॾींदा था त पूरी बयानी करे जेको असां सां 20 साल असां सां खाईंदो पीअंदो न आहे। मुंहिंजी अमर वीचारी गुज़ारे वई, हक़ बिना हुनजो मुंहुं बि ॾिसण न आयो। हाणे असांखे तंग थो करे। छाजे कारण थी तो तंग थो करे? मां हाणे तंग थो करे, कूड़ा इल्ज़ाम थो हणे। कंहिं महिल चए थो त छोकिरी अॻुवा करे आने, कंहिं महिल चवंदा मुंहिंजो पीउ अॻुवा करे आने। कूड़ा मुंहिंजे सावरनि ते इल्ज़ाम था हणनि। हाणे मां जूं धमकियूं बि ॾियनि था मुंहिंजे सावरनि खे, मुंहिंजे मुड़ुस खे। तुंहिंजा सावरा काथां जा आहिनि? तुंहिंजो मुड़ुस असां पंहिंजी न्याणी ॾिसण आयो आहे। मूंखे हिननि वीचारे अगवा कई आहे न, मूं हे ॾहीं वीचारा आया आहिनि। काश न इहो कूड़ो इल्ज़ाम मुंहिंजे मथां हिननि हयो आहे। कंहिं चाचा? कंहिं